अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हांखे ज़बरदस्त तकरार ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जी कहानी ॿुधाईंदो हलां। अचण वारी क़िस्त में छा वाक़ई मीर ऐं भावल वारनि जो ठाह थी वेंदो, सजावल ख़ान इहो ठाह कराईंदो, या वरी इहो बख़्त वञी नवाब ख़ान सां मिली वरी नई का चाल खेॾंदो। छा नेक्स्ट एपिसोड में दोस्तों लीमे सां गॾु लीमे जी घरवारियूं वेंदियूं, या वरी उहे बि जेको आहे न करे छॾियूं, मना करे छॾींदियूं। अचण वारी क़िस्तनि में दोस्तों छा थींदो छा न थींदो, सॼी कहाणी तव्हांखे नई अपडेट, हिकु बेहतरीन अपडेट तव्हांखे पुॼाईंदासीं। इन वीडियो खे आख़िर ताईं ज़रूरु ॾिसंदा जीअं तव्हांखे सॼी कहाणी सम्झ में अचे। ऐं थी सघे दोस्तों शायदि खुसो व्लॉग यूट्यूब चैनल के भी ज़रूरु सब्सक्राइब कंदा, पेज के भी फॉलो लाइक शेयर ज़रूरु कंदा। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मां तव्हांखे पहिरियों ॿ टे क़िस्तनि ॿुधायो त नवां अदाकार एड थींदा। तव्हां ॾिठो सोडल, सारंग, इहो नज़ीर, इहे टे नवां अदाकार अची चुका आहिनि। इहा मां तव्हांखे ॿ टे क़िस्तनि पहिरियों यको ॿुधाईंदो आयुसि। बहरहाल वरी इहे अची चुका आहिनि। हिन जी कहाणी आहे नए क़िस्म, छाजे करे ॿ टे अदाकार जेल में विया आहिनि, त उते हू कहाणी बराबरि करण जे लाइ कुझु न कुझु अदाकार त आणींदा न। हलूं था पंहिंजी कहाणी तरफ़। दोस्तों पहिरीं ॻाल्हि त लीमे सां इहे वेंदियूं कोन मायूं। लीमो इलाज मिंथ करे करे नेठि हितां हलियो वेंदो ऐं नवाब ख़ान खे वञी जवाबु ॾींदो, उहा नथियूं अचनि। ऐं वक़्तु जेको आहे उहो पासो ॾेई वञी नवाब ख़ान सां मिलंदो, पुछंदो त मीर किथे आहे। नवाब ख़ान खे त ख़बर आहे मीर सजावल वटि आहे, उहो ॿुधाए छॾींदो सजावल वटि आहे, तूं कुझु करे थो त करे सघ। पोइ हीउ भावर खे अची ॿुधाईंदो मां ॻोल्हे आयो आहियां त मीर किथे लिखियलु आहे। पोइ भावल खे अञा उकसाईंदो ऐं विढ़ाइण जी कोशिशि कंदो, लेकिन हुनखे ख़बर आहे भावल खे अॻियां बि सजावल ख़ान आहे, असांजी ॻाल्हि कान मञंदो। लेकिन ठाह जूं ॻाल्हियूं राणी जे लाइ, राणी जे चवण ते कंदो रहंदो भावल, लेकिन इहो ठाह ॾुखियो थींदो अॻिते हली। दोस्तों वीडियो पुॻो आहे पुॼाणी ते बक़ाया अपडेट ॿी वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।